जॾहिं सिधी काठी हूंदी आहे त उन ते वज़न हमेशह घणो रखंदा। टेड़ी काठी हूंदी न त हर कोई लाराईंदो, न बाने ते वज़न रखंदे भॼी पवंदे। इंसाननि में बि ईअं ई आहे, जेको सिधो इंसानु हूंदो न उनखे हथ सां टेड़ो कंदा आहियूं, लफ़्ज़नि जे ज़रिए ते, ॻाल्हि जे ज़रिए ते। यादि रखो, एतिरी कयो अलाह जी ख़लक़ियल इंसान ज़ात सां जो सुभाणे पाण बि बर्दाश्त करे सघो। उहो बि हिकु इंसानु आहे। आख़िरकार केतिरा वक़्तु तव्हांजो इहे लफ़्ज़ सहंदो, तव्हांजो इहो ॻाल्हि सहंदो, बाद में तव्हां रवैयो ख़राबु ॾेखारींदो त हाणे मुनाफ़िक़ थी पियो आहे, हाणे हरामी थी पियो आहे। यादि रखो, हरामी ऐं मुनाफ़िक़ कोई बि न हूंदो आहे, हथ सां कयो वेंदो आहे। ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां, हथ सां असां पाण कंदा आहियूं। अॻिलो इंसानु जेकॾहिं असांजी ॻाल्हियुनि खे बर्दाश्त थो करे, असांजे लफ़्ज़नि खे बर्दाश्त थो करे, त उनजो इहो मक़सदु न आहे त उहो हर वक़्तु बर्दाश्त कंदो ईंदो। आख़िर पाणी जी बाल्टी आहे, उनखे टांकी जे हेठो रखंदे त भरिजी वेंदी न मुंहिंजा सुणा। बि इंसानु बर्दाश्त कंदे कंदे त फाटी पवंदो न। बाद में तूं छा चवंदे त हाणे मुनाफ़िक़ी थो करे, हाणे हरामी थी पियो आहे, के कम जी न। रब जी ज़ात जो कसम, लफ़्ज़ यादि रखिजे, अॻिलनि सां रवैया अहिड़ा हलो जो सुभाणे पाण बि सही सघो। जॾहिं सुठो इंसानु हूंदो आहे न, थोरो टेड़ो थी वेंदो आहे त पोइ उहो शख़्स तव्हांखे ॼण असली रूप में ॾेखारण में ईंदो आहे। उहो इंसानु घणो कुझु बर्दाश्त कंदो आहे, जंहिंजी वजह सां पंहिंजा लहजा चेंज कंदो आहे, पंहिंजो ॻाल्हाइणु चेंज करे वेंदो आहे, पंहिंजी ज़बान फिराए छॾींदो आहे। आख़िरकार जीअं तूं पाण खे इंसानु थो सम्झे, उहो बि ईअं ई इंसानु आहे। जहिड़ी तोखे दिलि आहे, तहिड़ी वरी उनखे ई दिलि आहे। अॻिलनि सां एतिरो कयो जो सुभाणे पाण बि सही सघो, ओतिरो न कर जो अॻिलो करे वञे त तूं उनखे मुनाफ़िक़ जो क़रार ॾे ऐं हरामी जो क़रार ॾे। जेको भलो इंसानु हूंदो आहे न, हमेशह साम्हूं वारनि खे भलो ॾिसंदो आहे। जेकॾहिं टेड़ो इंसानु हूंदो न त टेड़े सां वरी टेड़ा बि मिलंदा, सिधे सां सिधो मिलंदो। हमेशह अल्लाह जे फज़ल ऐं करम सां मां बि त आहियां न। अगरि मां कंहिंसां टेड़ाई कंदुमि त मूंसां टेड़ा मिलंदा, अगरि मां कंहिंसां हराम पाई कंदुमि त मूंसां हरामी मिलंदा। करणी भरणी आहे मकाफ़ात अमल जो वाइदो आहे। जेको इंसानु जहिड़ो जंहिंसां हलंदो, ओड़ो उन सां बि थींदो। देर आहे अंधेर न आहे। रब ख़ालिक़ अकबर ला शरीक, उहो अल्लाह इंसान जे मथां ज़ुल्म कॾहिं बि सहंदो न आहे। असां ई इंसाननि जो इंसान जे मथां ज़ुल्म कंदा आहियूं। रब के इंसान सां ज़ुल्म न कंदो अथई। यादि रखजांइ, ज़ुल्म जा रस्ता तव्हां पाण पकड़ींदा आहियो। सम्झ, इन लेक्चर में घणी तोखे सम्झाइणी आहे। अमल कर, पोइ छो न तुंहिंजे घर जो भाती हुजे, या तुंहिंजो दोस्त हुजे, या घरवारी हुजे, या नंढी औलाद हुजे, आख़िर बर्दाश्त कंदे कंदे चेंज थी वेंदा अथई। एॾा इहे गुस्से वारा रूप उन्हनि जे आॾो पेश न कर जो सुभाणे तूं काॾे निकिरे त तुंहिंजे लाइ ख़ुशी जी दुआऊं घुरनि। सुभाणे तोसां को वाक़ियो पेश अचे, तुंहिंजे लाइ मिठाइयूं विराइनि। ख़ुदा जो कसम, रवैया अहिड़ा रखो जो तव्हां काॾे वञो बि त उहे तव्हांजे लाइ परेशान हुजनि। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।